बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वहदहु ला शरीक लहू ही हेकड़ाई हक़ ॿियाई खे बखो जन विधो से विरसिया। समझाणी। अल्लाह हिकिड़ो आहे, हिन जो को बि शरीक नाहे। वहदानियत जो हक़ ऐं सच ऐं असुल उहो ई आहे। बाक़ी जेकी दोई खे चिंबड़िया ॿियो को वेसाह रखियो त उहे बेशक भुलियल ऐं गुमराह आहिनि। मसनवी में तौहीद जी समझाणी ॾींदे मौलाना रूमी चवे थो, ख़ुदा जी तौहीद जो छा मतिलबु आहे? पाण खे उन वाहिद हस्तीअ में फना करण। पर तूं मां ऐं तूं वारी ॿियाई जे चक्कर में फाथिल आहीं। पर तूं मां ऐं तूं वारी ॿियाई जे चक्कर में फाथल आहीं। मतिलब त उहा सारी ख़राबी ॿिनि वजूदनि पाण खे ज़ात खां अलॻि रखण में आहे।